वेलकम एक नाज़रीन अहम खबर खामा के आगाह कहीं पिया PTI चेयरमैन इमरान खान तोहिनी अदालत केस में सुप्रीम कोर्ट में जवाब जमा कराए छो। इमरान खान सुप्रीम कोर्ट के करायल कंहिं बि क़िस्म की ख़ातिरी का लातालुकी ज़ाहिर करे छड़ी आहे। PTI चेयरमैन इमरान खान चयो आहे त PTI तरफ़ां करायल ख़ातिरी जी का बि ॼाण नाहे। अदालतुनि जो एहतराम कयूं था। सुप्रीम कोर्ट जी कंहिं बि हुकुम जी भनकड़ी जो सवाल ही पैदा नथो थी सघे। अहम ख़बर आहे अवांखे ॿुधाए रहिया आहियूं PTI चेयरमैन इमरान खान तौहीन अदालत केस में सुप्रीम कोर्ट में जवाब जमा कराए छॾियो आहे। इमरान खान सुप्रीम कोर्ट के करायल कंहिं बि क़िस्म जी ख़ातिरी खां लातालुकी ज़ाहिर करे छॾी आहे। PTI चेयरमैन इमरान खान वधीक चयो त PTI तरफ़ां करायल ख़ातिरी जी ॼाण नाहे। अदालतुनि जो एहतराम कयूं था। सुप्रीम कोर्ट जे कंहिं बि हुकुम जी भनकड़ी जो सवाल ही पैदा नथो थी सघे।